शुरुआत कंदासीं हिन अहम ख़बर सां। सिंध हाई कोर्ट स्कूलनि ते कब्ज़नि ऐं ज़बुन हालीअ वारे मामले ते कावड़ जो इज़हार कयो आहे। सिंध हाई कोर्ट में बल्दिया टाउन सऊदाबाद में स्कूल जी ज़मीन ते कब्ज़े वारे मामले बाबति केस जी ॿुधणी थी आहे। अदालत पारां स्कूल जी हालत बाबति रिपोर्ट ॾिसी अदालत कावड़ जो इज़हार कयो आहे। ॿुधणी दौरान जज रिमार्क्स ॾींदे चयो आहे त सरकारी स्कूल प्लेट में रखी विकिणिया पिया वञनि। डालमिया वारे इलाक़े में बि सरकारी स्कूल बिल्डरनि खे विकिणिया विया आहिनि। अदालत स्कूल इंतिज़ामिया ऐं ॿियनि खां स्कूल जो रिकॉर्ड तलब करे वरितो आहे, जिन त ईंदड़ ॿुधणी ताईं नोटिस जारी कया वेंदा। अहम ख़बर अव्हां खे ॾियूं पिया नाज़रीन। सिंध हाई कोर्ट स्कूलनि ते कब्ज़नि ऐं ज़बुन हालीअ वारे मामले ते कावड़ जो इज़हार कयो आहे। सिंध हाई कोर्ट में बल्दिया टाउन सऊदाबाद में स्कूल जी ज़मीन ते कब्ज़े वारे मामले बाबति केस जी ॿुधणी थी आहे। अदालत पारां स्कूल जी हालत बाबति रिपोर्ट ॾिसी कावड़ जो इज़हार कयो वियो आहे। ॿुधणी दौरान जज रिमार्क्स ॾींदे चयो आहे त सरकारी स्कूल प्लेट में रखी विकिणिया पिया वञनि। डालमिया वारे इलाक़े में बि सरकारी स्कूल बिल्डरनि खे विकिणिया विया आहिनि। अहम ख़बर अव्हां खे ॾेई रहिया आहियूं। अदालत स्कूल इंतिज़ामिया ऐं ॿियनि खे स्कूल जो रिकॉर्ड तलब करे वरितो आहे। ईंदड़ ॿुधणी ताईं नोटिस जारी कया वेंदा। एक ॿी अहम ख़बर अव्हां खे ॾियूं। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच खिपरो तालुके जे यूसी रोंजो खे हार्ड एरिया डिक्लेयर करार ॾियण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। IBA पारां उस्तादनि जे वरितल टेस्ट ॾींदड़ महताब मरी, मलूक दर्स, संतोष कुमार, ज़फर मरी ऐं ॿियनि पंहिंजे वकील शबीर मरी मार्फत दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। दरख़्वास्त गुज़ारनि मौक़िफ़ इख्तियार कयो त सिंध सरकार ॿेराड़ीअ जे इलाक़नि में क़ाइम यूसीस खे हार्ड एरिया करार ॾियण जो हुकुम ॾिनो हो, पर सियासी असर रसूख़ रखंदड़ माण्हुनि यूसी रोंजो खे नज़रअंदाज करे मनपसंद यूसीस खे हार्ड एरिया करार ॾिनो आहे। ॿुधणी जस्टिस सलाहुद्दीन पंवर ऐं जस्टिस उमर सियाल ते मुश्तमिल डिवीज़न बेंच कई आहे। दरख़्वास्त गुज़ारनि मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त तालीम खाते यूसीस खे हार्ड एरिया करार ॾेई 33% मार्कूं हासिल कंदड़ उम्मीदवारनि खे पास करार ॾिनो पिए। इन लाइ इस्तदा आहे त मुतासिर यूसी रोंजो खे हार्ड एरिया डिक्लेयर करार ॾियण जो हुकुम ॾिनो वञे। अदालत धुरियुनि जा दलील ॿुधण बाद सेक्रेटरी तालीम खे हुकुम ॾिनो त ॼाणायल यूसी खे हार्ड एरिया डिक्लेयर करार ॾेई 4 हफ़्तनि बाद रिपोर्ट अदालत में जमा कराई वञे। अहम ख़बर अव्हां खे ॾियूं पिया। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच खिपरो तालुके जे यूसी रोंजो खे हार्ड एरिया डिक्लेयर करार ॾियण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। IBA पारां उस्तादनि जी वरितल टेस्ट ॾींदड़ महताब मरी, मलूक दर्स, संतोष कुमार, ज़फर मरी ऐं ॿियनि पंहिंजे वकील शबीर मरी मार्फत दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। दरख़्वास्त गुज़ारनि मौक़िफ़ इख्तियार कयो हो त सिंध सरकार ॿेराड़ी जे इलाक़नि में क़ाइम यूसीस खे हार्ड एरिया करार ॾियण जो हुकुम ॾिनो हो, पर सियासी असर रसूख़ रखंदड़ माण्हुनि यूसी रोंजो खे नज़रअंदाज करे मनपसंद यूसीस खे हार्ड एरिया करार ॾियारियो। हवाले सां सखर खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर मोरड़ो महर लाइन ते मौजूद आहे। जी मोरड़ो, कहिड़ा तफ़सील आहिनि? असांजो मोरड़ो महर खां राब्तो कटिजी वियो आहे। ॿीहर राब्ते करण जी कोशिशि करे रहिया आहियूं। नाज़रीन, अव्हां खे अहम ख़बर ॾियूं पिया। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच खिपरो तालुके जे यूसी रोंजो खे हार्ड एरिया डिक्लेयर करार ॾियण जो हुकुम ॾिनो वियो आहे। IBA पारां उस्तादनि जी वरितल टेस्ट ॾींदड़ महताब मरी, मलूक दर्स, संतोष कुमार, ज़फर मरी ऐं ॿियनि पंहिंजे वकील शबीर मरी मार्फत दरख़्वास्त दाख़िल कराई हुई।